एतमास अहम खबर शेयर कर रहे हैं। वफाकी हुकूमत गुम थियल शायर अहमद फरहाद जी गिरफ्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में जस्टिस मोहसिन अख्तर क़यानी शायर अहमद फरहाद जी बाजियाबी बाबत केस जी ॿुधणी कई। कानून वारी वफ़ाक़ के वज़ीर आज़म नज़ीर तारड़ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल थाणे जी रिपोर्ट अदालत में पेश कई। अहमद फरहाद गिरफ्तार आहे ऐं धीर कोट आज़ाद कश्मीर जी पुलिस जी हिरासत में आहे। अहम ख़बर असां सां शेयर कर रहिया आहियूं। आज़ाद मई ते 16 मई ते आज़ाद कश्मीर जे सहाफ़ी ऐं शाइर फरहाद अली खे मुबैना तौर अगवा करे गुम कयो वियो हो। शाइर फरहाद जी घरवारी वकील ईमान मज़ारी ज़रिए इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराई हुई। अहम ख़बर असां सां शेयर कर रहे हैं। वफ़ाकी हुकूमत गुम थियल शाइर अहमद फरहाद जी गिरफ्तारी ज़ाहिर करे छॾी। इस्लामाबाद हाई कोर्ट में जस्टिस मोहसिन अख्तर क़यानी शाइर अहमद फरहाद जी बाजियाबी बाबत केस जी ॿुधणी कई। कानून वारे वफ़ाकी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल थाणे जी रिपोर्ट अदालत में पेश कई। अहमद फरहाद गिरफ्तार आहे ऐं धीर कोट आज़ाद कश्मीर पुलिस जी हिरासत में आहे। 16 मई ते आज़ाद कश्मीर जे सहाफ़ी ऐं शाइर फरहाद अहमद खे मुबैना तौर अगवा करे गुम कयो वियो हो। शाइर फरहाद जी घरवारी वकील ईमान मज़ारी ज़रिए इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल कराई हुई।